अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम पोल सेंटर में आया आता राजड़ मूसा गए जनाब सिकंदर हुलियो साहब। नाज़रीन असांखे जॉइन किया स्टूडियो में साईं फजलुल्लाह कुरैशी साहब जन। साईं तव्हांखे भलीकार चऊं था, महिरबानी। वॾे वक़्त खां पोइ नए सेट ते तव्हांजी पहिरीं अपीयरेंस आहे असां वटि ऐं तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन अॼु इशूज़ तमामु घणा आहिनि इलेक्शन के हवाले सां। मुख़्तलिफ़ जाली डिग्रियुनि में उम्मीदवार नाल पिया थियनि, किथे ॿिटी शहरियत वारो केस पियो हले, हिकिड़े पासे जनरल मुशर्रफ ते सुप्रीम कोर्ट में गद्दारी जे हवाले सां जेका पिटीशन हुई उन जी सुनवाई बि थी आहे, जेका 15 अप्रैल ताईं मुलतवी थी वई। पर इहे सभु इशूज़ पंहिंजी जाइ ते असां पंहिंजे अॼोके हिन प्रोग्राम में हिकिड़ो भेरो ॿीहर डिस्कस कंदासीं सिंध एजेंडा के। अॻु में असांजे नाज़रीन खे यादि हूंदो असां नसीर मेमन साहब सां इन हवाले सां हिकिड़ो प्रोग्राम कयो ऐं चाहींदासीं साईं फजलुल्लाह कुरैशी साहब जन इन तमामु घणो कमु कयो आहे ऐं सिंध एजेंडा छा हुजणु खपे उन जे हवाले सां असांजी जेका सिविल सोसाइटी आहे उन जे पारां हिकिड़ी एजेंडा साम्हूं आई। उन खां सवाइ जेके ॿिया मुख़्तलिफ़ सिंध जा घण घुरा आहिनि उन्हनि बि हिकिड़ी एजेंडा तयारु करण जी कोशिशि कई। ॿिया मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जा जेके मंशूर आहिनि उहे बि अची चुका आहिनि मैदान में। उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, मुस्लिम लीग नून आहे, तहरीक इंसाफ़, मुस्लिम लीग काफ ऐं उन सां गॾोगॾु MQM ऐं मुस्लिम लीग फंक्शनल जा उहे मंशूर बि साम्हूं आहिनि। असां ॻाल्हाईंदासीं त सिंध एजेंडा हुजणु छा खपे, अवलियतूं छा हुजणु खपनि, सियासी पार्टियूं जेके हिन वक़्तु इलेक्शन्स में आहिनि उन्हनि वटि केतिरी अहमियत आहे उन एजेंडा जी ऐं उहे छा थियूं सोचनि सिंध जे हवाले सां। उन्हनि जी जेको मंशूर साम्हूं आयो आहे उन्हनि का अवलियत ॾिनी आहे सिंध जे इशूज़ खे या नाहे ॾिनी। इन हवाले सां साईं जिन तक़रीबन सभिनी पार्टियुनि जा जेके मंशूर आहिनि उहे बि उन्हनि जी नज़र मां गुज़रिया आहिनि ऐं जेके मुख़्तलिफ़ सिंध जा घण घुरा आहिनि उन्हनि जेका डिमांड्स मुख़्तलिफ़ साम्हूं रखियूं हुयूं उहे बि असांजे नाज़रीन ताईं असां कोशिशि कंदासीं साईं जिन जे ज़रिए असां पहुचायूं। साईं सभिनी खां पहिरीं ॻाल्हियूं त जाम पिया थियूं, पाण बि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स में डिस्कस कंदा रहिया आहियूं त हीअ हुजणु खपे हीअ न हुजणु खपे। पर हाणे हिन वक़्तु जॾहिं हाणे इलेक्शन में सभु अची विया, मंशूर बि सभु साम्हूं अची विया, पार्टियूं ओवरऑल जेकॾहिं तव्हां खां असां पुछणु चाहियूं कंहिं पार्टी जी एजेंडा ते इहा आहे सिंध जा मसइला, सिंध जा इशूज़ जेके सोचींदा हुजनि त सिंध लाइ कुझु कयूं। अनफॉर्चुनेटली असांजी पार्टीज़ हिकिड़ो जेके पाण खे नेशनल पार्टी सम्झंदियूं पियूं त उहे अवॉइड थियूं कनि पियूं हक़ीक़तनि खां। छाकाणि जेकॾहिं उनखे ॾिसणु घुरिजे त भई उनखे जेकॾहिं पाकिस्तान जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां इग्नोर करे छॾियो जिते रियल डिफ़िकल्टीज़ आहिनि। रियल डिफ़िकल्टीज़ जेके असांजा पॉकेट्स आहिनि, जीअं तव्हां ॾिसो था त NWF में हिकिड़ो पॉकेट आहे जिते टेररिज़म आहे या फाटा आहे जिते अंडर डेवलपमेंट आहे या उते ॿिया पॉकेट्स आहिनि। यू शुड उनखे तव्हांखे अलॻि एड्रेस करणु घुरिजे उन इशूज़ खे। छाकाणि हर पार्टी जेकॾहिं पाकिस्तान में वञे थी इलेक्शन लड़ण त सिमिलरली बलूचिस्तान जो इशू आहे, बलूचिस्तान में ऑटोनॉमी जो बि इशू आहे, फ़ौज जो जेको उते कारवाई आहे उनजो बि इशू आहे, जेके रीजनल पार्टीज़ आहिनि उन्हनि जो पंहिंजा इशू आहिनि, नेशनल्स जा इशूज़ आहिनि, कोयटा शहर जा पंहिंजा आहिनि, अफ़गान महाजरीन जो इशू आहे, पठान बलूचिस्तान पॉपुलेशन जी पंहिंजी हिकिड़ी कन्फिगरेशन आहे उनजो इशू आहे। पर उनखे तव्हां का एड्रेस कोन था कयो पिया। जॾहिं सिंध में अचो था ऑब्वियसली एथनिक डिवीजन आहे ऐं बाइपोलर पॉलिटिकल सिस्टम आहे उते, सूबाई ॿ ॿोलियूं थियूं हलनि पियूं त उनखे ओड़े नमूने एड्रेस करणु घुरिजे। ऐं जेको कुझु तंहिंखां पोइ इन जे अलावा जेको कॉन्स्टिट्यूशन में तव्हां जेके हक़ ॾिना आहिनि सूबनि खे या सूबाई इकाइनि खे जेके तव्हां हक़ ॾिना आहिनि उनखे तव्हांखे हाईलाइट करणु घुरिजे। नेशनल लेवल ते जेके ॿिया इशू किथे के पार्टीज़ ॻाल्हाइनि थियूं के कोन थियूं ॻाल्हाइनि, जीअं 9 सूबनि जो हिकिड़ो इशू आहे या न आहे, पर इहो हिकिड़ो पैदा कयो वियो जंहिंजी एंड आई थी त कुझु कोन थी सघियो ऐं हिकिड़ो इहो नेशनल लेवल ते ॻाल्हि वई उहो थियो, उहो इशू थियो। तंहिंखां पोइ पोस्ट NFC थी उनजी जेके डेवलपमेंट थियूं 18 अमेंडमेंट में काफ़ी ॻाल्हियूं रहिजी वियूं। जीअं चवंदा त 62, 63 वाज़ पार्ट ऑफ द पर न थी सघियो, या 18 अमेंडमेंट जी इम्प्लीमेंटेशन आहे उहा कोन थी सघी। फेडरेशन खे जेको रीड्रेस करिणो हुयो दैट वाज़ पार्ट ऑफ द होल एक्सरसाइज़ त बाबा तव्हां फेडरेशन खे रीड्रेस कंदो, माना त तव्हां लिमिटेड तइदादु पावर्स जो रखंदो फेडरेशन जे लाइ ऐं फेडरेशन खे तव्हां हिकिड़ो मख़सूस रोल ॾींदो। 18 अमेंडमेंट थी वई, डिवोल्यूशन थी वई, फेडरल गवर्नमेंट उते ई उते बि थिया, वधि में वधि 40 डिवीजनियूं, हाणे 32 डिवीजन थी वियूं, 12 नयूं डिवीजन्स क्रिएट कयूं वयूं। त उहो फ़ाइदो न थियो। त उनखे छा हुयो त हर पॉलिटिकल पार्टी पंहिंजे कोताहिनि खे डिस्कस करे आहे त वाट वी वर सपोज टू डू एंड वाट वी हैव नॉट, जेको असां कयो आहे जेके। पर हिते छा थियो आहे
त रुगो पंहिंजी अचीवमेंट जी ॻाल्हि कई अथऊं, सो कॉल्ड अचीवमेंट जेको हुनखे चवंदा। आउं एज़ अ पॉलिटिकल और इकोनॉमिक एनालिस्ट हुनखे अचीवमेंट कोन मञंदुसि, छाकाणि जो जेका तव्हां इंडिकेटर्स ॾिसंदव त जॾहिं लास्ट मैनिफेस्टो लॉन्च पे थियो ऐं अॼु जिते बीठा आहियूं कॉमन माण्हू जे हिसाब सां या ओवरऑल इकोनॉमिक इंडिकेटर जे हिसाब सां मुंहिंजे ख़्याल में असां पुठिते विया आहियूं। पुठिते इन करे विया आहियूं त असांजे जेके महांगाई जे करे काफ़ी हंधनि ते असांजो स्टैंडर्ड ऑफ लिविंग जेको घटि थियो आहे। गुरबत जा जेके टारगेट्स हुया, मिसाल तौरु जेकॾहिं 33 में 25 अचिणो हो या 24 थियणो हो, उहो 33 जो 33 ते ई बीठो आहे। ठीकु आहे, किन किन क्लासिस में अफुलेंस वधियो आहे, उहो उनजा पंहिंजा हिकिड़ा रीज़न्स आहिनि, किन क्लासिस खे बेनिफिट थियो आहे, पर ओवरऑल जेका सेटिस्फेक्शन जी हालत आहे, माना जीअं त जेकर तव्हांखे को बैरोमीटर हुजे, तव्हांखे इंडिकेटर कोई हुजे त तव्हां माण्हुनि जी नब्ज़ ॾिसो, तव्हांखे उन में नेगेटिविटी नज़र ईंदी घणे भाङे ते। सिंध जे कॉन्टेक्स्ट में पोस्ट NFC ऐं पोस्ट 18th अमेंडमेंट तव्हां छा पिया सम्झो त जेका परफॉर्मेंस आहे सिंध गवर्नमेंट जी ज़्यादा हुन कॉन्टेक्स्ट में ॻाल्हाइणु चाहींदासीं? न, उहा त तमामु बहितर सम्झ में ॾिसो न, पोस्ट NFC अवार्ड सिंध गवर्नमेंट में तव्हां मुख़्तलिफ़ इंडिकेटर्स ते था अचूं पिया। अवां ॾिसंदव त एजुकेशन हिकु हिकु सेक्टर करे खणो, जेतिरा अॻे स्कूल बंदि आहे ओतिरा ई बंदि आहिनि। ओड़े क़िस्म जी फिगर बि ठीकु साईं, जेके जेतिरी बुरी हालत आहे अटेंडेंट एजुकेशन कोन कंदा उस्ताद, उहे ई कोन था कनि पिया। यूनिवर्सिटीज़ हालत वधीक ख़राबु थी, छाकाणि हिकिड़ी यूनिवर्सिटी जेका तव्हांजी मदर यूनिवर्सिटी आहे जिते वॾे में वॾी एनरोलमेंट आहे, उहा यूनिवर्सिटी प्रैक्टिकली 3 सालनि खां नॉन फंक्शनल आहे हिकु लिहाज़ खां। जिते जिते रोज़ानो या त स्टूडेंट जो जहिड़ो आहे या यूनियन जो जहिड़ो आहे या वाइस चांसलर जहिड़ो आहे, ऐं रीज़न जेको आहे उनखे हटाइण लाइ तयारु कोन्हे। ॿियनि यूनिवर्सिटीज़ में तव्हांजे वाइस चांसलर उहे मुद्दे ख़ारिज वाइस चांसलर वेठा आहिनि, का बि इनोवेशन कोन थी आहे। कैंपस जा ऐलान थिया पर कैंपस में क्वालिटी एजुकेशन उहो ई जेको लाइक़ु आहे। अव्हांजी जेको क्वालिटी ऑफ एजुकेशन आहे ईअं कंदुसि त मिसाल तौरु फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जी एनुअल रिपोर्ट ॾिसो, उते जेको इंटेक थिए थो तव्हां उनखे ॾिसो। अॼु को 8 साल अॻु बि फेडरल कमीशन में सिंध जूं सीटूं कोन भरबी हुयूं, अॼु बि सिंध जूं सीटूं कोन थियूं भरजनि। माना त गुज़िरियल 5 सालनि में बि असांजो बैकलॉग वधंदो वियो। ऐं राणे साहब खे जॾहिं मूं फिगर वरितियूं वेन ही वॉज लीविंग इट, ही टोल्ड मी इट इज़ 74। माना 4 सालनि जूं नौकरियूं जेके असांजूं पेंडिंग पियूं आहिनि, जिन ते असां पंहिंजा माण्हू क्वालिफाई करे कोन सघिया आहियूं। त इहा थी क्वालिटी एजुकेशन जी ॻाल्हि थी। कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन जे तव्हांखे मूं ॿुधायो, फेडरल सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी रिपोर्ट आई आहे। हालांकि उहा कमीशन जी पंहिंजी क्रेडिबिलिटी डाउटफुल आहे, पर उहा पाण चए थी पई त सिंध में एजुकेशन हालत ख़राबु आहे, असांखे सूटेबल कैंडिडेट्स कोन था मिलनि। हिकिड़ो चैप्टर हेल्थ जा जेके बि इंडिकेटर्स आहे दे आर गोइंग डाउन। तव्हांजो HIV रे पॉज़िटिव रेट सिंध में घणो, तव्हांजो जेको हेपेटाइटिस B जो करंस सिंध में घणो, अव्हांजो जेको जेके तव्हांजूं तालुका हेडक्वाटर हॉस्पिटल्स आहिनि, डिस्ट्रिक्ट हेडक्वाटर हॉस्पिटल, वर्स्ट डिलीवरी ऑफ द सिस्टम देयर, घणे में घणा एब्सेंटी डॉक्टर्स। पोस्टमार्टम लाइ तव्हां बॉडियूं रुलाईंदा अथव त तव्हांखे पोस्टमार्टम कोई कोन थो करे ॾियो। इहे सोशल इंडिकेटर्स, पॉपुलेशन जी हालत इहा थी, ओवरऑल हालत इहा थी। एग्रीकल्चर में तव्हांजी मिक्सड इकोनॉमी रही, नेचुरली बूम थियो, छाकाणि जो जीअं ॿुॾीअ जा ॿेड़ा थींदा आहिनि तीअं तव्हांखे जेके लॉसिस थिया फ्लड जा, त तव्हांखे ॿिए क्रॉपिंग लॉसिस तव्हांजा मीट विथ थी विया। अवां पॉलिसीज़ जे करे प्राइसिस वधाई, तंहिंजे करे एग्रीकल्चर जो परफॉर्मेंस जंहिंमें नेचर जो वधीक रोल आहे उहो बहितर हुयो। न सर, इहे त सभु शयूं थियूं। हाणे अरबे रुपया विया NFC अवार्ड में। सिंध में असां जेकॾहिं ॾिसूं इंफ्रास्ट्रक्चर जी सूरत हाल, उहा किथे विचाई त एजुकेशन ऐं हेल्थ त हुई तबाह आई। ऐं उनखां पोइ जेके मिनिस्टर रहिया उन हवाले सां जेके नयूं भर्तियूं थियूं, जेके सुप्रीम कोर्ट जा नोटिस थिया, सभु कुझु थियो। इंफ्रास्ट्रक्चर में असां किथे बीठा आहियूं सिंध में? असां वटि को नओं प्रोजेक्ट? अवां ॻाल्हि कई न बजट वधाइण जी, अवां एवरेजली मुंहिंजो अंदाज़ो ग़लति न हुजे, तव्हां हिकु MPS जे डिस्पोज़ल ते 1 अरब रुपयो तव्हां गुज़िरियल 5 सालनि में ॾिनो। सही, उहो काॾे वियो, कहिड़ी क्वालिटी ख़र्च थियो या न थियो, इहे पैसा पोइ जंहिं हिसाब सां तव्हांजे जेकॾहिं 100 अरब त तव्हांजा विया न इन खाते में, छाकाणि लास्ट ईयर में तव्हां MNS खे बि पैसा ॾिना। बिल्कुलु, जेके वधाया पैसा ॾिना, नंबर 1 उहे तव्हां ॾिना पैसा। ऐं तंहिंखां पोइ हुन जे डिस्क्रिएशन ते तव्हां अलॻि फंड रखा, जेके तव्हां स्पेशल प्रोग्राम जे नाले सां कयो। स्पेशल प्रोग्राम खैरपुर जा 15 थिया, अॼु बि ॾिसो वञी खैरपुर जा रस्ता टुटा फुटा पिया आहिनि, खैरपुर जी ड्रेनेज स्कीम ख़तमु आहे, खैरपुर में सफ़ाई जूं सहूलियतूं पूरियूं सारियूं आहिनि। अवां लाड़काणे जा पैकेज ॾिना, फेडरल गवर्नमेंट अलॻि पैकेज ॾिना, इस्लामाबाद सिंध गवर्नमेंट अलॻि पैकेज ॾिना।
अवां पैकेजिस जो किथे नज़र अचे थो गो एंड सी द डिस्ट्रिक्ट तव्हां इंफ्रास्ट्रक्चर ॻाल्हि था कयो पिया कंहिं बि ज़िले जो इंफ्रास्ट्रक्चर कोन थियो त उहा इंफ्रास्ट्रक्चर तंहिंखां पोइ मेगा प्रोजेक्ट हिकिड़ो जेको हिननि पाण डिक्लेयर कयो मेगा प्रोजेक्ट खैरपुर मीरपुर ख़ासि ऐं रोड हैदराबाद रोड जेको बि प्राइवेट इन्वेस्टर्स आहे थियो पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते थियो ऐं गवर्नमेंट जी शायदि उहे गारंटीज़ हुयूं कुझु इन्वेस्टमेंट थी हूंदी उहा उते रही थरकोल ते आई डोंट सी एनी डेवलपमेंट हाणे एंग्रो के गारंटीज़ ॾिनी अथऊं ओवर एंड अबो हुनखे फैसिलिटेट कयो अथऊं अचे थो नथो अचे अगेन बिग क्वेश्चन 5 साल में थरकोल ते मूं का डेवलपमेंट कोन ईंदी सर एंग्रो तो जॾहिं अचे डॉक्टर समर जी कारकर्दगी तव्हां डॉक्टर समर जी कारकर्दगी यू हैव बीन डिबेटेड अगेन एंड अगेन ऐं आई वाज ऑलवेज सेइंग त मां हमेशह बि चयो इहा ग्रे एरिया आहे इनखे इन्वेस्टिगेट कयो इन्वेस्टिगेशन थी ज़ाहिर थियो त इहा ॻाल्हि नॉन स्टार्टर आहे तंहिंखां पोइ बि तव्हां इन नॉन स्टार्टर खे स्टार्ट कयो इनखे तव्हां करोड़ा रुपया इन ते ख़र्च कया समर वार उतरे मां त ओवरऑल थरकोल लाइ अॼु ताईं फ़ैसिलो कोन थी सघे त थरकोल में पाणी किथां ईंदो सही तव्हां पाणी जी फिज़िबिलिटी स्टडीज़ ॿ फिज़िबिलिटी स्टडी करे कोन थियो हाणे चवंदा त इहो पाणी जेको आहे सो असां LPOD जो खारो पाणी इन तरफ़ डाइवर्ट करे असां हुनखे फिल्ट्रेशन कंदासीं हाउ फार इट इज़ पॉसिबल केतिरो खपंदो केतिरो तव्हां का ख़बर कोन्हे दादा ओवरऑल जेकर तव्हां ॾिसंदो त असांखे NFC अवार्ड जो जेको बेनिफिट मिलणु घुरिजे आहे कोन मिलियो हा सरकारी मुलाज़िमनि जूं पघारूं डबल थी वियूं इन करे तव्हांजो पैसा उॾे तमामु घणा पैसा ख़र्च थिया MNAs MPAs जो तव्हां तमामु घणा पैसा उन ते लॻाया ऐं आख़िर में वेंदे वेंदे तव्हांखे जेका पार्टिंग किक हणी विया विच इज़ अनप्रेसिडेंट त पंहिंजे लाइ जेको आहे सो 2 साल अॻु जूं फैसिलिटीज़ क्रिएट कराए ऐं हिकु मेंबर पंहिंजे पॉकेट में जेको खणी वियो ऐं प्लस पिया जेके इन खां पोइ इहो त थियो जेको तव्हां सोशल इन जे जेका पाण काई सोशल इंफ्रास्ट्रक्चर जी तव्हां गवर्नेंस जे इशू ते अचो त गवर्नेंस जो इशू इम्प्रूव थियणु खपे आहे ॿिनि सभिनी करे छाकाणि जो तव्हांखे एडिशनल रिसोर्सिस मिलिया तव्हांखे एडिशनल डिपार्टमेंट्स मिलियूं त यू कुड हैव वर्कड आउट मोर रीज़नेबली इन बेटर वे उहो वर्स्ट थी वियो ऐं जेको लॉ जेके सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट कल्ह बि हिन ते जेके रिपरकशन्स थिया आहिनि त उहा जेको लॉ उते आंदो जेको सिविल सर्विस एक्ट में तव्हांखे ट्रांसफर कयूं इट इज़ अनप्रेसिडेंट दुनिया जे कंहिं बि सुधरियल मुल्क में ईअं कोन थींदो आहे त तव्हां पंहिंजो कैरियर स्ट्रक्चर तबाह करे छॾियो कैरियर स्ट्रक्चर तव्हांजे कैरियर ऑफिसर जो कैरियर स्ट्रक्चर तबाह थियो मेरिट जो सफ़ा खानो ख़राबु थियो भाई जेकर तव्हां रिक्रूटमेंट कयो था ठीकु आहे लेटरल एंट्री बि थींदी आहे इफ़ यू नीड इट इन सर्टेन स्पेसिफिक पोज़ीशन्स बट यू गो फॉर ओपन कॉम्पिटिशन अच्छा सर ये जेके आलमी इदारा जॾहिं ही 18th अमेंडमेंट खां पोइ पावर ट्रांसफर पे थियो इदारा पे थिया पैसो जो पई उन वक़्तु उन्हनि फिज़िबिलिटीज़ ऐं स्टडीज़ करायूं हाणे असेसमेंट्स उन फाइनल अची वियूं आहिनि कुझु इदारनि जूं हू त इहो पिया चवनि त प्रोविंशियल गवर्नमेंट्स जी एतिरी सख़्त एतिरी ताक़त एतिरी सघ ई कोन हुई जो उन्हनि खे एॾो वॾो ह्यूज टास्क ॾिजे त आख़िर उहा सघ कीअं डेवलप डिसएग्री न करे कंदुसि जॾहिं तव्हां सघ खे निगेटिविटी में वठी वेंदो तव्हां जॾहिं मेरिट जो तव्हां केॾी बि डेवलपमेंट कयो या न कयो एजुकेशन या हेल्थ या जेके साईं इंफ्रास्ट्रक्चर जी ॻाल्हि कई इहे त डिवॉल्व न हुया न इहे त अॻे हुया न उहे छो न सुधरिया माना डेवलपमेंट हलो जेके खाता डिवॉल्व थिया जेकर उहे न सुधरनि हा त उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि जंहिंसां डेवलपमेंट कयो पर जेके खाता असां हिस्टोरिकली हलाईंदा पिया अचूं उहे ई जेकर असां न सुधारे सघियासीं त इनकॉम्पिटेंसी कंहिंजी थी पॉलिटिकल सिस्टम जी थी छाकाणि जो त जॾहिं तव्हां ब्यूरोक्रेसी खे 100% पॉलिटिकल सिस्टम जे ताबे करे छॾींदव ऐं तव्हां बैलेंस न रखंदव त पोइ ऑब्वियसली तव्हां पोइ सॼो ब्लेम तव्हां पॉलिटिकल सिस्टम ते ॾींदव ऐं पॉलिटिशियन ते ॾींदव ब्यूरोक्रेसी ते तव्हां ब्लेम इन करे कोन था ॾेई सघो छाकाणि जो ब्यूरोक्रेसी जी वीकनेसिस आहिनि ऑब्वियसली छाकाणि तव्हां जॾहिं को गोल पिया चेंज कंदव ऐं तव्हां कॾहिं पाण में का बॉर्डर लाइन रखी कोन्हे त वट ब्यूरोक्रेसी जो पावर किथो ख़तमु थिए थो किथे ख़तमु थिए तव्हां जॾहिं हिकिड़ो अहिड़ो लॉ पास करे हिकिड़ी असेंबली जो थ्रू जॾहिं तव्हां ब्यूरोक्रेसी जो अञाण या जेके ब्यूरोक्रेसी शनाख़्त जेका थींदी आहे जेके मेरिट चइबो आहे या जेके परफॉर्मेंस चइबो आहे या जेके कैरियर डेवलपमेंट चइबो आहे उहो सॼी तरह तव्हां करे ख़तमु करे छॾंदो थ्रू फार्स लेजिस्लेशन त ऑब्वियसली पोइ तव्हां ब्लेम डिवोल्यूशन ते कीअं कंदो तव्हां उन माण्हू उन चीफ मिनिस्टर खे जेका डिवोल्यूशन त ॿियनि सूबनि में बि थी न पंजाब परफॉर्म बेटर बलोचिस्तान परफॉर्म वर्स्ट लाइक अवर्स असांजे बलोचिस्तान जो परफॉर्मेंस हिकु जहिड़ो बीठो आहे NWFP इज़ बीइंग डिबेटेड पर हुते जी जेका पॉलिटिकल सूरत हाल आहे ऐं जेका हुते आहे त उन मुताबिक़ वरी बि खणी उनखे थोरो ॾेई सघिजे बाबा हुते वधीक सिस्टम हुयो वधीक ख़राबी
पर असां त जॾो कॾो तबाह थियासीं न साईं। सर ये सब सिंध इन बैकग्राउंड में असां ॻाल्हि था कयूं मैनिफेस्टो जी। न पास्ट में थियो न, इहो कंहिंजे मैनिफेस्टो में लिखंदो त सिंध खे असां बर्बाद कंदासीं। मैनिफेस्टो सां जोड़े वरी इलेक्शन ते ईंदासीं। न 2013 में न ही तव्हां ॾिसो 5 साल हुकूमत रही, तव्हां जेको ऊंधा पासा हुआ उहे तव्हां ॾेखारिया। न मां स्टेटस सां ॻाल्हि कयो, कुझु रोशन मां इहा ॻाल्हि कोन कयो त पीपल्स पार्टी MQM जी हुकूमत, पर ॻाल्हि आहे त अञा पाण लॉ एंड ऑर्डर ते कोन ॻाल्हायोसीं, कराची सिचुएशन ते कोन ॻाल्हायोसीं, जेको तव्हांजो जरगा सिस्टम इंट्रोड्यूस हो उन ते कॉसी जुडिशियल सिस्टम शुरू थियो उहो कोन हलायोसीं, जेके असांजी मुआशी जेके अंदरूनी ख़राबियूं तंहिं ते पाण कोन ॻाल्हायोसीं। अञा त इलाही ॻाल्हाइण जी ॻाल्हियूं जेकर परफॉर्मेंस जी ॻाल्हि कंदो त पोइ सेक्टर बाय सेक्टर वी कैन डिस्कस। का 5 सालनि में का बहितर शइ बि का थी हूंदी उहो तव्हां खां पुछण जी कोशिशि कंदासीं। बहितर शइ थिए थी, इंडिविजुअल जी लाइफ सुधरी वई आहे, जेके पॉलिटिकल माण्हू, जेके पॉलिटिकल एफिलिएटेड माण्हू या ग्रुप्स या इंडिविजुअल्स हुया तंहिंजी हालत सुधरी वई आहे, तंहिंजा एसेट्स इम्प्रूव थी विया आहिनि। ऐं पर सुवाल आहे पर सर एसेट्स डिक्लेयर उहे कोन कया जतिरा इम्प्रूव थी या न उहो चलो सर टाइम थियो ब्रेक जो। नाज़रीन हलूं था ब्रेक ते, ब्रेक खां पोइ असां कोशिशि कंदासीं त इहो ई जेको इशू आहे इन खे थोरो कंटिन्यू रखूं। मंशूर असां जी एजेंडा ते अॼु आहे, पर उन ते बाद में ॻाल्हाईंदासीं। हीअ वधीक अहम शइ आहे जेका साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब जन ॻाल्हाइनि पिया, मुख़्तलिफ़ जेके सेक्टर्स आहिनि ऐं गुज़िरियल 5 सालनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत उन में जेको डिलीवर कयो उन ते अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार असां सां गॾु आहिनि साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिबु, ऐं असां ॻाल्हि पिया कयूं सिंध जी जेका सूरत हाल रही गुज़िरियल 5 सालनि दौरान। साईं 5 सालनि दौरान तव्हां ॾिठो केतिरा मुलाज़िम पका कया आहिनि हुकूमत, पगारुनि जो तव्हां पाण ज़िक्र कयो। हा, ज़राअत जे शोबे में कणिक जो इमदादी अघु किथे वञी पहुतो, ॿिया इंसेंटिव उहे अलॻि ॾिना, ट्रैक्टर स्कीम हुई, बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम, बेनज़ीर बस्ती प्रोग्राम, उनखां पोइ हरियाणियुनि में ज़मीनूं विराइण वारा, इहे सभु शयूं तव्हां नथा सम्झो त इन सां को इम्पैक्ट पियो हूंदो? ॻाल्हि ॿुधो, इन्हनि जो लिमिटेड इम्पैक्ट थियो, छाकाणि जो देवर सिलेक्टिव प्रोजेक्ट्स। सही ॾिसो न, जॾहिं तव्हां सिलेक्टिविटीअ ते अचो था पिया, तोड़े तव्हां जेकर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम उहो सिलेक्टिव ईअं हुयो त रुॻो तव्हां पार्लियामेंटनि खे इख़्तियार ॾिना त जेके चूंडनि, जेके माण्हू चूंडियल न हुया या जेके माण्हू तव्हां अपोज़िशन में आहियो तव्हां 80 माण्हू ॾिना, आउं पावर में आहियां मां बि 80 माण्हू ॾिना। साईं जेको न अपोज़िशन में हो न हुन में साईं MP हुयो को, त साईं जा माण्हू काॾे विया? सही, तव्हां चओ था असां हिकिड़ी डिस्ट्रीब्यूशन कई आहे, पर उहे ॾिसो दिस इज़ द पब्लिक मनी। मां हिकिड़ी ॻाल्हि जेका बार बार जेका ज़ेर बहस ईंदी आहे त बाबा पब्लिक मनी ऐं पार्टी मनीअ में फ़र्क़ु हुअणु घुरिजे। जेकर पब्लिक मनी तव्हां ईअं डिस्ट्रीब्यूट कयो जी पब्लिक जे हर माण्हू खे फ़ाइदो पहुचे, इरिस्पेक्ट ऑफ पार्टी एफिलिएशन, इरिस्पेक्ट ऑफ पॉलिटिकल एफिलिएशन। हिते तव्हां जेको पब्लिक मनी आहे टैक्स पेयर मनी आहे न। सही, मां बि टैक्स ॾे, साईं बि टैक्स ॾिए थो न। पोइ साईं जा जेके माण्हू आहिनि, जेके साईं जे इलाइक़े में जेके ग़रीब रहनि था, उहे छो न बेनज़ीर इनकम सभु क्वालिफाई थिया? सही, अगेन सिलेक्टिव उनजो सैंपल। तंहिंजे करे मूं चयो त इहा जेका हुई, जेका बि तव्हां ॻाल्हि कई जिन प्रोग्राम उन में सिलेक्टिविटी हुई। ऐं ॻाल्हि त असां पिया कयूं कॉमन माण्हू जी, जॾहिं तव्हां मैनिफेस्टो जी, पार्टीअ जी, इलेक्शन जी ॻाल्हि कयो त कॉमन माण्हू जी ॻाल्हि था कयो पिया त इहे जेके सिलेक्टिव बेनिफिट्स पहुता। मूं पहिरियों बि अर्ज़ु कयो त घणाई सिलेक्टिव ब्यूरोक्रेट्स करोड़पति थी विया, घणाई सिलेक्टिव पॉलिटिशियन करोड़पति थी विया। इन खां पोइ जेको मेन तव्हांजो जेको जूनियर पार्टनर हो उन पाण खे पॉलिटिकल स्ट्रांग कयो एट योर कॉस्ट। सही, तव्हां इहा ॻाल्हि रियलाइज़ कोन था कयो पिया त जेका तव्हांजे पॉलिटिकल पार्टनर्स उन्हनि पाण खे वधीक स्ट्रांग कयो, छाकाणि जो जेके फॾे जा कम, जेके बुछड़ाई तव्हांजे खीचे में पई ऐं हो पोइ जॾहिं बुछड़ाई जी ॻाल्हि मासूम थिएसि, असां वटि त पावर ई कोन्हे, असां वटि त चीफ मिनिस्टर ई कोन्हे। हालांकि जेको उन्हनि खे करणु घुरियो सो कयूं। हैदराबाद पैकेज, कराची पैकेज, कराची में डेवलपमेंट, नौकरियुनि में हिसा, ट्रांसफर्स, उहे सभु पंहिंजी मर्ज़ीअ ते कयूं। ऐं जॾहिं बुछड़ाई जी ॻाल्हि अची थिए त असां पावर में कोन्हियूं। त ड्रिफ्टिंग थी पीपुल्स पार्टी जे पंहिंजे बेस में बिकॉज ऑफ दीज़ इरेशनल पॉलिसीज़। जेको हुननि रिकॉन्सिलेशन आहे, रिकॉन्सिलेशन आउं चयो त कंहिंजे कॉस्ट ते थी? सिंधी माण्हू जे कॉस्ट ते थी, सिंध जे कॉस्ट ते थी। ऐं पोइ उन रिकॉन्सिलेशन में एतिरो वीक थी विया जो पंहिंजा जेके लिजिटिमेट राइट्स जीअं 18th अमेंडमेंट खे मिलियो त बाबा गैस ते तव्हांजा हक़ आहिनि। बिल्कुलु गैस जी अंदरि लाइसेंस अञा ताईं सिंध गवर्नमेंट, मां नथो सम्झां त गैस जेको खातो खोलियो आहे
देयर इज़ नो डिपार्टमेंट फॉर द गैस जिते तव्हांजी घणे में घणी रेवेन्यू थी अचे पई बिल्कुलु अमां पंहिंजा पावर हाउस कोन इंट्रोड्यूस करे सघियो थरकोट जी ॻाल्हि में तव्हां बिज़ी रहियो यू नेवर इंट्रोड्यूस यूर पावर हाउस तव्हां पाण पावर प्रोडक्शन में कोन वञी सघियो जॾहिं पंजाब पावर प्रोडक्शन में पंजाब वञे हले पियो पियो। NWFP में पंहिंजी अथॉरिटी आहे हाइडल पावर प्रोजेक्ट उहो क्लियर पियो करे अवां कुझु कोन करे सघियो त सही ॻाल्हि इहा आहे तव्हांजो सॼो जेको अटेंशन रहियो सो रहियो पंहिंजे इत्तेहादनि खे ख़ुशि करण ते ऐं पॉलिटिकल रिकॉन्सिलेशन ते कैबिनेट मीटिंग तव्हां जूं इनइफेक्टिव तव्हांजो जेके कैबिनेट खां वधीक तव्हांजूं मीटिंग्स थियूं जेके तव्हांजे इत्तेहादनि खे परचाइण में मीटिंग्स थियूं कोर कमेटी मीटिंग ऐं जेके कोर कमेटीज़ जूं मीटिंग थियूं तव्हांजी सॼी जेका स्ट्रेंथ जेका हुई जेका तव्हांजी पॉलिटिकल स्ट्रेंथ हुई जंहिंजो सिंधी माण्हू लाभ वठिया उन खे तव्हां यूटिलाइज़ न करे सघियो दिस इज़ माई असेसमेंट यू कैन आर्गू ऐं कोई बि जेकर दोस्त हुजे हा त उन सां मां वधीक अञा ते आर्गूमेंट कयां विद स्टेटिस्टिक्स पर मुंहिंजी जनरल जेका आहे इहा डिसअपॉइंटमेंट उन जो पीपल्स पार्टी जा दोस्त इहो जवाबु ॾींदा आहिनि असांजी कई माण्हुनि बिल्कुलु आया हूंदा, ईंदा। हू चवंदा आहिनि त 5 सालनि में असांखे 50 डेडलाइंस मिलियूं ऐं कोर्टुनि ऐं सियासी मुखालिफ़नि इतिहादी जोड़ तोड़ असांखे एतिरो कमज़ोर करे रखियो जो असां तव्हांजे तव्हां ॾे वियो छो साईं जॾहिं तव्हां वटि मेजॉरिटी हुई दुनिया में किथे थींदो आहे त मेजॉरिटी वञी मेजॉरिटी में तव्हां मेजॉरिटी पंहिंजो रूल कयो आहे जेकॾहिं तव्हां सां को इत्तेहादी थिए हा हुनखे मर्कज़ में ज़रूरत हुई न जेकॾहिं तव्हां सां इत्तेहादी न त पोइ मर्कज़ में त पोइ देन वाई यू सफ़र एट वन साइड जेकर मर्कज़ ज़रूरत हुई त हुननि खे उहा ई त सूबे में साईं ज़रूरत हुई न reconciliation at the त cost of रिकन्सिलेशन हिकिड़े धुर ते छो थिए बिल्कुलु हिकिड़े धुर ते छो थिए रिकन्सिलेशन ऐं तव्हां हिकिड़ो लिजिटिमेट लॉ जेको लोकल बॉडीज़ जो बि तव्हां 5 सालनि में पंहिंजो मर्ज़ीअ जो न कराए सघियो न सर इहा कहिड़ी कंसिलेशन आहे इहो जवाबु केतिरे हद ताईं ठीकु आहे जेको रुगो पीपल्स पार्टी नथी चवे ॿियूं धुरियूं चवनि थियूं त जेसिताईं MQM खे तव्हां शेयर न ॾींदो इक़्तिदार में तेसिताईं कराची जेको मुल्क जो इहा मिथ आहे। इक़्तिसादी हा हब मिथ आहे। आहे इहो मिथ आहे तव्हां बेनज़ीर जे सेकंड गवर्नमेंट में बाबर वारो दौर ॾिसो बिल्कुलु। यू कंट्रोल कराची लाइक एनीथिंग इवन जाम सादिक जे ज़माने में आउं गवर्नमेंट में हूंदो त कराचीअ में मतिलबु आहे त 29 थाणनि में तव्हां कर्फ्यू हणे की यू कैन वर्क अराउंड इहा कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तंहिंखां पोइ जेको जन नवाज़ शरीफ़ जे ज़माने में ऑपरेशन शुरू कयो गवर्नर एवरीथिंग वॉज कंट्रोल ऐं भॼी विया माण्हू के श्रीलंका हलिया विया के साउथ अफ्रीका हलिया विया के शिकागो हलिया विया इहा त का ॻाल्हि ई कोन्हे गवर्नमेंट जी रिट आहे बाबा ॾिसो मां तव्हांखे बार बार चवंदो आहियां त अव्हांखे पॉपुलेशन कॉन्फिगरेशन खे सोचणु घुरिजे त हाणे ही उहा कराची कोन्हे जेका 70 80 जी कराची आहे 90 जी करे हे 2014 जी कराची जी ॿी कॉन्फिगरेशन आहे ऐं हिन में कॉन्फिगरेशन में पंहिंजो इंडिजिनस माण्हुनि जो तइदादु वधंदड़ आहे जेतिरा माण्हू हा वधंदड़ आहे तव्हां रेशियोज़ वधंदी विया आहिनि हाणे उहो कोन्हे रेशियो बचियो आहे ऐं तंहिंखां पोइ तव्हां सभु उर्दू स्पीकिंग खे हिकिड़े पार्टीअ सां छो था लाॻापो कयो जेके तव्हांजूं मज़हबी जमत तंहिंजे करे इहो हिकिड़ो मिथ आहे इहा वीकनेस आहे हा ठीकु आहे जेकॾहिं इहो NRO जो हिसो आहे जेकॾहिं इहो मथां जी पॉलिसी आहे जीअं माण्हू चवनि था सही त अफ़गान सिचुएशन को अमेरिका इंट्रस्टेड आहे बेस ॻोल्हण में ऐं उहो बेस कराची बि थी सघे थो त उन में ऐं जेकॾहिं चाइना गवादर में अचे थो त अमेरिका खे ॿियो अल्टरनेट बेस खपे या जंहिंसां नसीर साहिबु चवंदो त हिकिड़ी चाइना जी हिकिड़ी पॉलिसी आहे त जेके बि कोस्टल लाइन्स आहिनि इवन ज़ुल्फ़िकाराबाद जेकॾहिं चाहे थो इट इज़ हिज़ फिलोसॉफी त इहो अहिड़े नमूने उन जे तोड़ लाइ अमेरिका थी सघे थो त उनखे तोड़ खपे उन लाइ इत्तेहादी खपनि कराची इज़ द बेस्ट फॉर दैट इहे हिकिड़ी ॿियूं मजबूरियूं आहिनि न पर तव्हां जेके तव्हां सम्झणु घुरिजे न तव्हां सम्झो था MQM मजबूरी कोन्हे ॾेई ऐं पर ॾेई आउं चवां थो जेकॾहिं if I am in the government I have a majority federal government is with me फौज is with me त MQM का मेजॉरिटी कोन्हे सर हिते हिकु नंढी ॻाल्हि थी अचे तव्हां चओ त if I would have been the government ही पोएं महीने जॾहिं निगरान हुकूमत में ठही त अव्हां जो नालो ख़ुदि सम्झे कैटक चीफ मिनिस्टर लाइ हो त जेकर तव्हांखे मौक़ो मिले हा त पोइ इहो छा आख़िर थियो मामिलो इहे ॻाल्हियूं बहरहाल ॾिसो ॻाल्हि आहे त अव्हांखे मूं इन सिस्टम में 5 साल कमु कयो आहे एज़ एडिशनल चीफ सेक्रेटरी MQM सां गॾु मूं कमु कयो आहे 5 साल ऐं जाम सादिक वाज़ चीफ मिनिस्टर तंहिंखां पोइ जाम सादिक खां पोइ आई वर्क विद 5 मोर चीफ मिनिस्टर्स मूंखे कॾहिं तकलीफ़ कोन महसूसु थी ऐं न को पब्लिक खे इहो इम्प्रेशन वियो त MQM असांखे एक्सप्लॉइट थी करे पई अल्ताफ़ भाई पाण हिते हो न 89 खां वठी 94 ताईं आई वर्क 94 ताईं आई वर्क देयर इन की पोजीशन एज एडिशनल चीफ सेक्रेटरी आई वाज होली सोली अथोराइज्ड बाय द ब्लेसिंग्स ऑफ 6 चीफ मिनिस्टर्स मां अथोराइज़ मूंखे कॾहिं तकलीफ़ महसूसु कोन थी बिकॉज असांजी हिकिड़ी स्टेट लाइन पॉलिसी हूंदी
जेकर तव्हां स्टेट लाइन पॉलिसी रखंदो त पोइ तव्हांखे कोई कंटेम न सर कंदो। शायद पर जेकर शायद शायद ब्यूरोक्रेसी उन वक्त वधीक मजबूत थी तव्हां न पिया सम्झो 20 साल में कमज़ोर थी मूंखे ख़बर न आहे, आई वॉज ऑलवेज अंडर थ्रेट, मतिलबु आहे त पर सवाल त मेंटली यू हैव टू प्रिपेयर योर सेल्फ, छाकाणि जे तव्हां हिकिड़ी नौकिरी कयो था, बट जेकर तव्हांजी पंहिंजी हिकिड़ी स्टेट लाइन आहे ऐं तव्हां हिकिड़ो पाण सां आर्गूमेंट करे सघो था पिया, छाकाणि मुंहिंजो बाक़ाइदे मिनिस्टर सां एमक्यूएम जे मिनिस्टर सां बाक़ाइदे 1-to-1 झगड़ा थींदा, कैबिनेट लेवल ताईं झगड़ा थींदा हुया। पर उहा ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि इहा आहे त जेकर तव्हां हिकिड़ी स्टेट पॉलिसी रखंदव, जेकर तव्हां कंप्रोमाइज़िस ते वेंदव, देयर इज़ नो एंड टू इट। बिल्कुलु जेकर तव्हां ॿार जेको अंगल पूरो कयो था, अॼु त यार हिनखे वठी ॾे रांदि वठी ॾे, तव्हां हिकिड़ो दफ़ो नाज़ अंगल पूरो, पोइ हू चवंदो त मूंखे अंगल करिणो ई करिणो आहे, सही, मूंखे एक्सप्लॉइट करिणो ई करिणो आहे, ज़रूरत आहे न आहे मूंखे अंगल करिणो आहे। ऐं दिस हैपन, तव्हां गुज़िरियल 5 सालनि में जेकॾहिं पॉलिटिकल सीनियर सिंधु ॾिसंदव त हर 2 महीना ॿाहिरि, 6 महीना अंदरि, 6 महीना ॿाहिरि, 2 महीना अंदरि, पर सॼो लूज़र जेको आहे सिंधी माण्हू थियो। चलो सर, ठीकु आहे, हो पंहिंजी पॉलिटिकल पंहिंजे एम्स ऑब्जेक्ट्स आहिनि, उहो त हुन जे साम्हूं ॻाल्हाए सघिजे थो भई छो तव्हां ईअं कयो, पर जेको असां फील कयोसीं त दैट वाज़ सिंधी माण्हू जो उहो फ़ाइदे में कोन हुयो, उहो दौरु जेको हुयो। सर ओवरऑल चलो इहे शयूं जेके थियूं इहो उन्हनि पार्टियुनि जे मैनिफेस्टो में कोन हुआ, ऐं इन क़िस्म जी कारकर्दगी साम्हूं असांजे आई। वरी नयूं चूंडूं आहिनि, हाणे महीनो तक़रीबन वञी बचियो आहे, पार्टियुनि जा मंशूर बि सभु तव्हांजे साम्हूं आहिनि, प्रोग्राम उन्हनि जो छा आहे, ऐं हिकु ताज़ो तव्हां ॾिठो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी वरसी ते सदर आसिफ अली ज़रदारी, हाणे तव्हां बि ज़िक्र कयो ज़ुल्फ़िकार आबाद जो, त सदर साहिबु ॿीहर उन ॾांहुं इशारो कयो, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी उनजो इहो यादि जेकॾहिं असां इक़्तिदार में आयासीं त उनखे बि ठाहींदासीं। पर ओवरऑल सिंध जे हवाले सां सभु मंशूर तव्हां ॾिठा, कहिड़ो मंशूर तव्हां सम्झो था उहो आहे जेको सिंध जा जेके सिंधी माण्हू जो जेको सिंधी माण्हू जेको आम माण्हू आहे, जीअं तव्हां जीअं मुंहिंजे अॻियां नेशनल पार्टीज़ जा ॿिया आहिनि कुझु मैनिफेस्टो, बिल्कुलु हैरानी जी ॻाल्हि आहे त एमक्यूएम जो जेको मैनिफेस्टो आहे उन जी तर्जुमानी थो करे सिंधी माण्हुनि जी, सिंधी माण्हू जी, जेको सिंधी असां जेको सिंधी माना सिंधी नेशनल जी, सही, हीअ वाहिद मंशूर आहे जंहिंमें हुन लिखियो आहे त असांखे 1940 वारे पाकिस्तान सां सोचणु घुरिजे। अच्छा, हे वाहिद मंशूर आहे जेको लिखे थो पियो त सेंटर में रुगो 3 खाता हुअणु घुरिजनि, सही, डिफेंस, करेंसी ऐं फॉरेन अफेयर्स, बाक़ी सभु खाता सूबनि जे तव्हां डिवॉल्व कयो। अहिड़ो करेजसली, अहिड़ो एटीट्यूड इन पॉइंट व्यू को कंहिं पार्टीअ कोन वरितो आहे। सही, ॿियो हुन जेको करेजस स्टेप आहे, असां पसंदि न कयूं सो आहे लैंड रिफॉर्म्स। हू चवंदा त असांखे लैंड जी रीडिस्ट्रीब्यूशन कंदासीं, मैनिफेस्टो में हुननि उहा लैंड जी लिमिट कोन ॾिनी आहे, पर हिननि हिकिड़ो अॻु में हिकिड़ो बिल इंट्रोड्यूस कयो, रीडिस्ट्रीब्यूशन लैंड रिफॉर्म्स बिल 2010 सही, मैनिफेस्टो में, जंहिंमें हिननि चयो त असां जेको आहे सो हेतिरी लिमिट रखंदासीं लैंड जी, ऐं तव्हां असां हिनखे जेको आहे छाकाणि अॻे लैंड रिफॉर्म जेके फेल थिया आहिनि, जेको घणो करे हिन जी जेका बि लैंग्वेज आहे असां सिंध सां रिलेटेड आहे, बैरेज सां रिलेटेड आहे, त इहे जेके हिन जूं जेके ॻाल्हियूं आहिनि, जेके हिकु इनोवेटिव ॻाल्हियूं, छाकाणि ॿिए कंहिं बि मैनिफेस्टो लैंड रिफॉर्म जी ॻाल्हि कोन कई आहे, ऐं ॿिए कंहिं बि मैनिफेस्टो प्रोमोशनल अटोनॉमी जी एतिरी दिलेरीअ सां ॻाल्हि कोन कई आहे जेका हिननि ॻाल्हि कई आहे। नियतुनि जो मालिक अलाह आहे, पर ऑन फेस ऑफ इट इहे 2 ॻाल्हियूं जेके आहिनि से मूंखे हिते पॉज़िटिविटी आहे। हा, जेका ॻाल्हि असांजी ॻणतीअ जी आहे, इन ई मैनिफेस्टो में ॾिसंदव, दे वांट अल्टीमेट पावर टू द डिस्ट्रिक्ट्स ऐं डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं नाज़िम्स जी, ऐं उहो रथलेस पावर, डिस्ट्रिक्ट ऑटोनॉमी जी ॻाल्हि आहे। हाणे ॻाल्हि आहे त इहे सभु ॻाल्हियूं माण्हुनि जो सोचण जूं आहिनि। डिस्ट्रिक्ट ऑटोनॉमी जेकॾहिं सही नमूने में हलाई वञे हा, चङा असांखे अनफॉर्चुनेटली डिस्ट्रिक्ट ऑटोनॉमी जो ख़राबु तजुर्बो थियो, मे बी द जेको ऑथर जेके हुया उन्हनि जो मे बी ठीकु हुजे, पर उन्हनि 2-3 ॻाल्हियूं मिसिंग जेके इहे हुयूं त उन्हनि खे ऑडिट को मुबरा करार ॾिनो वियो, माना जेके इरेगुलर ख़र्च थिया या जेके बेईमानी थियूं उहो उनजो कंहिं ऑडिट कोन कयो, जेको ब्लेंडर। ॿियो डिस्ट्रिक्ट ओबर्ट्समैन जो हिकिड़ो तस्वुरु हुयो, हिकिड़ो आइडिया हुयो त डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट डिस्ट्रिक्ट ओबर्ट्समैन थींदो, उहो बि जेको कोन थियो, ऐं ॿी बि काफ़ी हुननि खे लैक्सिटी मिली वई, इन जे करे वी फील त डिस्ट्रिक्ट जो निज़ाम जेको फेल थियो। हाणे जेकॾहिं उहो निज़ाम, ॿी ॻाल्हि हिकिड़ी का डेफिनेटली ॻाल्हि आहे त हीअ जेको डिस्ट्रिक्ट खे एतिरा पावर ॾियणु घुरनि था जेके लास्ट ॾिना, उहो इरेशनल आहे, इलॉजिकल आहे। दुनिया जे कंहिं बि मुल्क में डिस्ट्रिक्ट खे, इवन अमेरिका में स्टेट्स जेके चवनि था, स्टेट खां पोइ काउंटीज़ चवनि, या यूके में जेके काउंटीज़ आहिनि उन्हनि खे बि एतिरा पावर कोन्हनि जेतिरो 23, 24, 25 सब्जेक्ट ईअं कोन थींदो आहे। तव्हां जा जेको पब्लिक रिफाए आमा जा जेके तव्हांजा आहिनि खाता रिलेटेड, आम माण्हू सां जंहिंजो वास्तो पए थो उहो तव्हां रखो। बाक़ी जिते पॉलिसीज़ आहिनि, मतिलबु लैंड आहे, पुलिस आहे, लॉ एंड ऑर्डर, हिते वॾी पॉलिसीज़ इन्वॉल्व में, हिते वॾा हिते उहे सूबे जे लेवल ते थियणु घुरिजनि, न की डिस्ट्रिक्ट लेवल ते। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि
इन ते वन कैन सिट एंड टॉक अबाउट इट लेकिन जेके तव्हां प्रोविंशियल अटानमी जेका ॻाल्हि कई जेको सिंध जो ख़्वाबु आहे सो मैक्सिमम गिवन इन दिस थिंग चलो सर पर अदरवाइज़ मां जो जेको हिकिड़ो ॻाल्हि आहे जेकॾहिं माण्हू मां न मैनिफेस्टो लिखण लाइ तयारी कोन्हे सही आउं त चवां त जेको तव्हां 18 अमेंडमेंट को जेको तव्हां कॉन्स्टिट्यूशन में लिखियो आहे न इन ते तव्हां जेकॾहिं मनो अमल कयो दैट विल बी द बेस्ट मैनिफेस्टो इन द रियलिस्टिक सिचुएशन थी सघे जो असांजे दोस्तनि खे पसंदि न अचे पर रियलिस्टिक सिचुएशन जेका इहा आहे त जेके धारिया सिंध मां आहिनि से वेठा आहिनि तव्हां फ्यूचर लाइ पॉलिसी ठाहे सघो था लेकिन हिकिड़े हंधि चवणु कंहिं मैनिफेस्टो में त असां इंडिजिनस पॉपुलेशन छॾे बाक़ी खे कढी छॾंदासीं इहो मुमकिन कोन्हे इहो मुमकिन कोन्हे ग्राउंड रियलिटीज़ ई आहिनि जीअं मूं तव्हांखे सवेर ॿुधायो त सऊदी अरब बि जेके चए थो मां इलीगल माण्हुनि खे कढां त 20 दफ़ा सोचियो थो वरी डेड लाइन वधाए थो अमेरिका बि छा कंदो हर 10 साल पॉलिसी आणे त बाबा जेके इलीगल अची विया हाणे रेगुलर थी वियो आईंदा न ईंदा त इहो ईअं न थींदो आहे तव्हां भले कढो माण्हुनि खे ॾिसो पर इहो इहो हिकिड़ो फ्रेमवर्क कढो त लीगल इलीगल जो कयो चलो सर MQM थियो ई कुझु ज़िक्र ॿियो थियो नून ऐं पीपल्स पार्टी ते जो जेको मंशूर आहे उन ते ॻाल्हाईंदासीं पर टाइम थियो ब्रेक जो ब्रेक खां मोटी अचूं नाज़रीन असां गॾु रहिजो अचूं था नंढी साई खां पोइ वेलकम बैक नाज़रीन साईं हाणे तव्हां त चओ था त मंशूर जेके बि आहिनि हुन में जेकॾहिं सिंध जे हवाले सां ॾिसूं त MQM जो सभिनी खां सुठो मंशूर तव्हांखे जेको असां नेशनल जेको असांजो व्यू पॉइंट रहियो आहे मिसाल तौरु मूंखे जेकॾहिं पुछंदो त आई विल से बेस्ट छाकाणि असां हमेशह चाहींदा आहियूं सही ॻाल्हि कंदा रहंदा पर सर ॾिसो हाणे त सभु कॉमन आहिनि एजुकेशन बि थींदी हेल्थ बि थींदी ॿ निगेटिव जेका मूं हिकु ॿुधायो हिकिड़ो दे वांट टू मच एक्स्ट्रा पावर्स फॉर द डिस्ट्रिक्ट नाज़रीन जेको असांखे सूट कोन कंदो मौजूदु सूरत हाल में ॿियो जेके ॿ ॻाल्हियूं जेके चङियूं ॻाल्हियूं उहे थियूं बाक़ी त वधीक त हाणे सभिनी मैनिफेस्टो में इहो ई लिखियलु आहे आहिनि सभु अनरियलिस्टिक कुझु त ॻाल्हियूं ईअं हूंदियूं आहिनि जेके रस्मनि लिखियूं चवां थो न मिसाल हर को चए थो असां 6% एजुकेशन ते ॾींदासीं घणनि बजट इहो बि लिखियलु कोन्हे बाबा 6% छा जो बजट जो ॾींदो या GDP जो ॾींदो न आहे लिखियलु न सही बिल्कुलु मिसाल तौरु इंसाफ़ वारे में लिखियलु आहे तहरीक सां लिखियलु आहे 6% बजट जी लफ़्ज़ लिखियलु आहे जेका मुस्लिम फंक्शन आहे उन में रुगो 6% लिखियलु आहे बाबा 6% छा जो प्रोविंशियल बजट जो फेडरल बजट जो नेशनल बजट जो या GDP जो इट रिलेट्स टू GDP पर जेकर तव्हां GDP जो ॾींदव त कटींदव किथां बिल्कुलु छाकाणि तव्हांजी GDP जी जे परसेंटेज एॾी रिस्ट्रिक्टेड फाथल आहे छाकाणि जो यूअर GDP जो 50% गोज़ टू डिफेंस एंड डेट सर्विसिंग मथे थो वञे त डिफेंस तव्हां बचत किथे आहे GDP जी अच्छा सर उहो ठीकु आहे पर हाणे ॾिसो MQM घणो करे शहरी इलाइक़नि ताईं महदूद आहे उते ई हुनजो घणो फोकस हूंदो आहे असांजा जेका सिंध जा दही बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि उतां घणो करे या पीपल्स पार्टी आहे या मुस्लिम लीग नून आहे फंक्शनल आहे उहे जेके इहे टई पार्टियूं आहिनि मेन या हुन सां गॾु असांजा क़ौम परस्त आहिनि त हेसि ताईं मंशूर आयो आहे पीपल्स पार्टी जो बची वियो आहे मुस्लिम लीग नून जो बची वियो आहे ऐं फंक्शनल जो बची वियो आहे उन्हनि मां कहिड़ो जेको पार्टी आहे जेका क्लियर आहे सिंध जे इशूज़ ते जंहिं खुली ॻाल्हायो हुजे मुख़्तलिफ़ मामलनि ते जिन में असां काई पार्टी कुझु क्लियर कोन्हे हिन ते मां तव्हांखे ॿुधायां छाकाणि जो सवाइ MQM जे सही जेके ॾिसो न हाणे मिसाल जमायत इस्लामी जो उहो ई आहे त जेको रसूल करीम जे ज़माने में जेको सिस्टम असां हलाईंदासीं छाकाणि मैनिफेस्टो राइटर प्रोफेसर ख़ुर्शीद आहे इहो 20 साल खां साॻियो मैनिफेस्टो लिखंदो अचे थो इन करे जमायत इस्लामी खे ॾियो तव्हां उहो ई ॾिसो का बि तव्हांखे नई शइ नज़र कोन ईंदी ठीकु आहे उहो राइट PTI जो PML फंक्शनल जो बि तमामु हिकिड़ो शेलो क़िस्म जो डॉक्यूमेंट आहे छाकाणि 3 लैंग्वेजिस में ॾिनो आहे इन करे उहो लंबो थी वियो आहे पर हुन में बि जेका हिसा ऐं मज़ेदार ॻाल्हि आहे त जेकर PM फंक्शनल नेशनल जमायत आहे त हुनजा जेके मैनिफेस्टो राइटर्स आहिनि सभु सिंधी आहिनि सही सवाइ दुरानीअ जे बाक़ी सभु सिंध जा जेके आहिनि ऐं मुंहिंजे ख़्याल में उहो मैनिफेस्टो बि हिकिड़ो ईअं मतिलबु आहे त इन में नेशनल इशूज़ ते को ज़िक्र थियलु कोन्हे त भई तव्हांजी टैक्सेशन पॉलिसी छा हूंदी रिसोर्स तव्हां जनरेशन कीअं न ॾिसो न त तव्हांजी रिसोर्स पहिरीं ॻाल्हि ॾिसो न हिते पार्टीज़ हिते खपे ॻाल्हि त तव्हां रिसोर्सिस किथां गेन कंदव ख़र्च जी त हर को ॻाल्हि करे थो ट्रांसपेरेंसी कीअं आणींदव रिसोर्सिस किथां गेन कंदव केतिरा रिसोर्सिस तव्हां गेन कंदव टैक्सी नेट कीअं वधाईंदव सेल टैक्स इनकम टैक्स जे विच में कीअं कंदव गुरबत इमारत डिफरेंस कीअं ख़तमु कंदव इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि से कंहिं हद ताईं जेको पार्टी मिन जो आहे मैनिफेस्टो आहे नवाज़ लीग जो उन में काफ़ी हद ते इहे ॻाल्हियुनि जी वज़ाहत थियल आहे
छाकाणि हुन जा जेके मैनिफेस्टो राइटर्स आहिनि जंहिंमें टीम जेका हुननि जी 3 साबिक़ फाइनेंस मिनिस्टर्स आहिनि, ॿिया MPs आहिनि, ॿिया MLA तमामु हिकु लाइक़ु माण्हू आहिनि। खणी सिंध में रुगो सिंध जो जेको आहे हिकिड़ी कोऑपरेट मेंबर आहे मारवी मेमन, सिंध जो कोन्हे हिते, इन करे उहो पर त बि हुननि नेशनल लैंग्वेज जी ॻाल्हि कई आहे त असां रीजनल लैंग्वेज खे नेशनल लैंग्वेजिस कंदासीं। तो मारवी जो स्टैंड जेको मारवी जो स्टैंड जेका कंहिं ॻाल्हि कोन कई आहे। कालाबाग डैम जी ॻाल्हि कंहिं बि पार्टीअ कोन कई आहे। वाटर डिस्ट्रीब्यूशन जी ॻाल्हि नवाज़ अली कई आहे त असां हिनखे इम्प्रूव करे पीटीआई वटि ज़बरदस्त टीम आहे टेक्नोक्रेट्स। न पीटीआई वटि कहिड़ी टीम आहे? असद उमर, जहांगीर तरीन, न पर सर हिन में थरकोल आहे या सिंध जा जेके थरकोल जी ॻाल्हि जेका आहे सा मैनिफेस्टो में थियल आहे, पर थरकोल जी सवाल आहे। थरकोल त 30 साल खां पियो आहे। थरकोल लाइ कहिड़ी स्ट्रेटजी हूंदी, कहिड़ी पॉलिसी हूंदी? थरकोल वाइबल आहे बि न आहे बि? नून लीग ऐं पीपल्स पार्टी ॿई क्लियर आहिनि। हा, ॿई क्लियर आहिनि। इहा हिकु बहितर ॻाल्हि आहे त ॿई पार्टियूं हाणे सुभाणे घटि में घटि पीपल्स पार्टी न ॾिसो न मैनिफेस्टोज़ में घणी करे दास्तान गोई आहे। मां सवाइ जीअं मूं तव्हांखे चयो त नवाज़ लीग जो जेको आहे छाकाणि उनजो जेको 90 पेजिस जो मैनिफेस्टो आहे, इन करे हुननि हिकु हिकु टॉपिक खे क्लियर कट कयो आहे। ॿियनि जेके पार्टीज़ में घणो करे लफ़ाज़ी आहे, जेके प्रॉमिस ऐं ग्राउंड रियलिटीज़ को परे आहे, हिननि बाक़ाइदे हिकिड़ी ग्राउंड रियलिटीज़ खे एड्रेस कयो आहे। छाकाणि पर दे हैव स्पेंड मोर टाइम एंड मनी जेका बाक़ी जेका ॻाल्हि आहे सिंध जी जे तव्हां ॻाल्हि कई न, सिंध मैनिफेस्टो जी जेका असांजे दोस्तनि जी कुझु ख़्वाहिशात आहिनि सर उन ते हलूं था। अॻु में जेको गुज़िरियल 1.5-2 सालनि खां अनरेस्ट रही सिंध में, ख़ासि करे लोकल गवर्नमेंट ते, त लोकल गवर्नमेंट ते जेकॾहिं असां ॾिसूं पीपल्स पार्टी MQM ऐं फंक्शनल जेका पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु एक्सट्रीम हली वई, हुकूमत छॾे ॾिनी, उहे छा थियूं चवनि लोकल गवर्नमेंट जे हवाले सां? जनरली हुननि ॻाल्हि कई असां लोकल गवर्नमेंट सिस्टम इंट्रोड्यूस कंदासीं। क्लियर ॻाल्हि हिननि कई आहे, जंहिंमें हिननि चयो आहे त असां पावरफुल लोकल गवर्नमेंट MQM चयो आहे ऐं ज़रूरु हूंदी MQM कयो। बाक़ी ॿिए कंहिं बि पार्टी आहे लोकल गवर्नमेंट जी ॻाल्हि कई आहे, लोकल गवर्नमेंट कंदासीं। जेको आइन में जेको केसिस ॾिनासीं, हुननि सब्जेक्ट जी ॻाल्हि कोन्हे। हालांकि पीपल्स पार्टी अॻे मैनिफेस्टो में लोकल गवर्नमेंट जी बाक़ाइदे क्लियर ॻाल्हि जंहिंमें चयो त असां 5 सब्जेक्ट ॾींदासीं। हिन दफ़े उन ॻाल्हि COD सां जोड़ियो हुननि चयो त DCO ख़तमु कंदा, हिन दफ़े को इन ॻाल्हि जो ज़िक्र कोन्हे। हिन दफ़े किसा कहाणी वधीक आहिनि ऐं तमामु हिकिड़ो ब्रॉड बेस्ड आहे हिकिड़ो। छाकाणि जो परहैप्स दे वर लुकिंग एट अ नेशनल एजेंडा। सिंध जी एक्सक्लूसिविटीअ ते जेकॾहिं की सिंध जो इशूज़ थोरो घणो डेलिबरेट थियल आहे, सो नवाज़ लीग थियल आहे, छाकाणि जे दे वांटेड टू एंटर इनटू सिंध। त हिन करे पीपल्स पार्टी खे ज़रूरत न आहे। तव्हां सम्झो नवाज़ लीग MQM सिंध एजेंडा जे बारे में काफ़ी क्लियर बि आहिनि ऐं उन्हनि दे आर मोर कॉन्शियस अबाउट त हुननि खे अहसासु आहे त भई जेकॾहिं सिंधी माण्हू खे हथु करिणो आहे त को न को लॉलीपॉप ॾियूं, अहिड़े नमूने हुन ॾिनो आहे। पर जेका अञा स्टिल कमिंग बैक त जेको कॉन्स्टिट्यूशन में असांखे ॾिनल आहे त भई गैस जी रॉयल्टी ते असांजो हक़ हूंदो, गैस जी फील्ड्स ते असांजो हक़ हूंदो, रिसोर्सिस उन ते को बि क्लियर कोन्हे। त बाबा जेकी कॉन्स्ट में मिलियल आहे तव्हां पहिरियों उनखे त एंश्योर कयो न। तइलीम ते असां एतिरो ख़र्चु कंदासीं, तइलीम जेका असां फ्री कंदासीं। हिते रुॻो ॻाल्हियूं लिखियल जनरल ॻाल्हियूं लिखंदा, असां हिकु क़िस्म जो इहो बि इनप्रैक्टिकल आहे। जीअं हो चवंदा त असां ग्रामर स्कूल जहिड़ो सिस्टम सॼे में आणींदासीं। हा त ग्रामर स्कूल सिस्टम को असांखे टीचर्स कोन था मिलनि पिया जेको आम पढ़ाए सघनि, त ग्रामर स्कूल जा टीचर्स असां किथां आणींदासीं? त नवाज़ लीग वारनि जो ॿियो आहे ज़ोर त असां हिकिड़ो एजुकेशन सिस्टम इंट्रोड्यूस। सर हाणे 2 मिंट दीज़ आर नॉट प्रैक्टिकल थिंग्स। प्रैक्टिकल लिहाज़ को घणो करे हर मैनिफेस्टो में इम्प्रैक्टिकल ॻाल्हियूं, ग्राउंड रियलिटीज़ को परे। ऐं मुंहिंजो मैनिफेस्टो त उहो ई आहे जेको कॉन्स्टिट्यूशन में जेके सूबनि खे हक़ मिलिया आहिनि, जेकॾहिं का बि पार्टी उहा सूबे जा हक़ वठे थी फर्स्ट स्टेज ते, उन जी कामयाबी थींदी ऐं सिंध जी कामयाबी थींदी। माना ईंदड़ 5 सालनि में रुॻो अरिड़हीं आइनी तरमीम इम्प्लीमेंट कराए वञे NFC खे जेकॾहिं अपडेट कराइजे, NFC खे बि अपडेट ऐं फॉलोअप जी ज़रूरत आहे। छाकाणि जो काफ़ी कंप्लेंट्स आहियूं त अपडेट फॉलोअप कोन थो थिए ऐं जेके बि टैक्स सूबे खे मिलियूं आहिनि, उहे जेकी बि कुझु मिलियल आहे उनखे रिट्रीव करणु प्रॉपरली। जीअं तव्हांजे सर्विसिस में लिखियलु आहे त असां कोटा पूरी कंदासीं, वी विल मेक अरेंजमेंट। 3 साल गुज़री विया, 18 में कोई अरेंजमेंट कोन थियो। का बि अहिड़ी लेजिस्लेशन आई जंहिंमें तव्हां बाउंड कयो त तव्हां पंहिंजी कोटा पूरी कंदव हर सूबे जी, लिखनि था कॉन्स्टिट्यूशन में। जेकॾहिं उहा असांजी कोटा पूरी थिए त असांखे त हज़ारे नौकरियूं मिलनि। ऐं पंजाब NWFP जेके ओवर सब्सक्राइब थियल आहिनि फेडरल गवर्नमेंट में, उन्हनि जी नौकरियूं बंदि थी वञनि फॉर इन द 5 years। जॻह तव्हां जॾहिं चओ था
त असां अहिड़ा स्टेप्स वठंदासीं त हर सूबे खे हर रीजन खे पंहिंजो सर्विसिस में हक़ु मिले त उन लाइ त तव्हां पोइ लेजिस्लेशन कयो न उहा लेजिस्लेशन कनि कोन कई 18th अमेंडमेंट खे इम्प्लीमेंट करण लाइ काफ़ी लेजिस्लेशन करणी हुई जेका लेजिस्लेशन कोन थी। सर आख़िरी हिकिड़ो मिंट बचियो आहे तव्हां ज़ाहिर आहे हिन सॼे मामले में मुख़्तलिफ़ चूंडूं तव्हां ॾिसंदा अचो तव्हांजी उमिरि गुज़री आहे हिन सिस्टम जो हिसो बि रहिया कंहिं न कंहिं तरीक़े सां हाणे 2013 जी इलेक्शन जेका थियण वञे पई ओवरऑल पार्टी जी कारकर्दगी बि तव्हांजे साम्हूं आहे वोटर्स जो बिहेवियर छा रहंदो आहे छो त इलेक्शन पॉलिटिक्स हिकिड़ी अलॻि पॉलिटिक्स आहे जेका ॿी आहे आम जेका जिदोजहद था कनि जीअं असां ॾिठो मादी में फंक्शन लीग क़ौम परस्त ॿिया रोडनि ते हुआ सभु कुझु पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु तमामु घणी कावड़ हुई माण्हुनि में हिननि चूंडुनि में तव्हांखे सिंध में छा थो नज़र अचे पीपल्स पार्टी ॾिसो अञा ताईं पीपल्स पार्टीअ पंहिंजा कैंडिडेट्स अॼु बि क्लियर कोन कया आहिनि सखर में बि जहिड़ो हली रहियो आहे लाड़काणे में बि जहिड़ो हली रहियो आहे केतिरनि हंधि नवां कैंडिडेट्स आंदा अथऊं पंहिंजो ऐं तंहिंखां पोइ केतिरनि हंधि वीक कैंडिडेट आंदा अथऊं केतिरनि हंधनि ते जेके पुराणा पीपल्स पार्टी जा माण्हू या जेके माण्हू पार्टी बदिलाईंदा रहंदा आहिनि पावर बेस जे करे त उहे माण्हू जेके आहिनि से वरी मिसाल तौरु शिराज़ी अची विया पीपल्स पार्टी में अची विया वरी महर अची विया वरी हिकिड़ा महर जेके पीपल्स पार्टी में हुया पहिरियों से वरी फंक्शन लीग में हलिया विया त इहा जेका सिंध में जेके ॾिसो न हिकिड़ो सेट माण्हू आहिनि मिसाल तौरु जेकर त अर्बन खे छॾे रूरल में 50 सीटूं अहिड़ियूं आहिनि जेके इरिस्पेक्ट ऑफ पार्टी उहे खटंदा आहिनि उन में ठीकु आहे मिसाल तौरु महर 3 बीठा आहिनि त 2 खटंदा ॿ बीठा आहिनि लुंड 2 बीठा आहिनि त हिकिड़ो खटंदो ऐं जेकॾहिं शिकारपुर में महर 3 बीठा आहिनि 2 पुट त 2 खटंदा आगा सिराज दुरानी जहिड़ा माण्हू जिन जूं पंहिंजूं इनहेरिटेड सीट्स आहे उहा जनरेशन आहिनि जेके बॉम्बे वारे ज़माने खां वठी सिंध इहे पंहिंजूं उहे सीटूं पंहिंजियूं ईंदियूं बाक़ी जेके शहरी सीटूं आहिनि शहरी सीट ते मुक़ाबिलो थींदो ऐं पीपल्स पार्टी विल हैव गिव अ टफ टाइम मतिलबु त हुनखे अहिड़ी स्मूथ सेलिंग कोन मिलंदी जहिड़ी हुनखे लास्ट इलेक्शन में फॉर्चुनेटली या अनफॉर्चुनेटली मिली वई ऐं जेकॾहिं हुनखे कैश कराइनि हा त देयर वॉज द चांसिस त वधीक परफॉर्म करे सघनि पिया बट दे हैव मिस द अपॉर्चुनिटी पोइ छो मिस कयूं कीअं मिस कयूं उनजी किथे प्राइज़ पे कंदा उहो जेको आहे सो हिकिड़ो वॾो क्वेश्चन आहे ऐं पर इहो सिंध जी बदनसीबी थींदी नेक्स्ट इलेक्शन में छाकाणि जो नेक्स्ट इलेक्शन में MQ माइट कम एज अ लार्जेस्ट पॉप पार्टी लार्जेस्ट सिंगल पार्टी मे कम डिस्पेट करे थो त केतिरे क़दुरु ट्रांसपेरेंट इलेक्शन थियनि थियूं फ़ौज जो केतिरे क़दुरु कराची में इन्वॉल्वमेंट थिए थो मज़हबी पार्टियूं केतिरी स्ट्रेंथ गेन कनि थियूं त पोइ इन ते पीपल्स पार्टी जी डिपेंड करे थो त MQ केतिरी सीट पर अॻे को घटि सीटूं खणंदी पीपल्स पार्टी बि अॻे को घटि सीटूं खणंदी ऐं कुझु जेके आहिनि से नवां चेहरा घटि ईंदा पर मुख़्तलिफ़ पार्टी उहे पुराणा चेहरा मुख़्तलिफ़ पार्टी ज़माने में ईंदा पर अगेन इट विल बी हंग पार्लियामेंट एटलीस्ट इन सिंध आई डोंट सी एनी सिंगल पार्टी कमिंग विद द मेजॉरिटी चलो सर तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो सिकंदर कुरैशी साहब जो तमामु पुरमग़ज़ असीं तजुर्बो ॿुधोसीं हमेशह लोडेड तव्हां घणियूं शयूं असांजे नाज़रीन ताईं पहुतियूं इलेक्शनूं चूंडूं साम्हूं आहिनि ऐं ज़ाहिर आहे सिंध जे माण्हुनि खे इहे सभु शयूं साम्हूं रखणु खपनि वोट ॾियण खां अॻु में ऐं वोट ॾियण महिल ज़ाहिर आहे असांजी क़िस्मत जा फ़ैसिला थियनि था हिननि असेंबलियुनि में माज़ी में बि सिंध जे माण्हुनि ॾिठो जेके लोकल गवर्नमेंट जे हवाले सां जेको कानून आयो सिंध असेंबली मां उन खां सवाइ ज़ुल्फ़कार आबाद जो इशू बि आहे सिंध जा जेके मदनी वसीला आहिनि उन हवाले सां साईं जी ॻाल्हि कई गैस जे हवाले सां उन बाबति अञा ताईं का मुयसरु कानून साज़ी जेका थियणी हुई सा नाहे थी सघी जेके इदारा ठहिणा हुआ से न थी सघिया 18वीं आईनी तरमीम ते बि उन रूह मुताबिक़ अमल न थियो हाणे उहो अमल न कराइण में कंहिंजी ग़लती हुई केरु कामयाबु थियो केरु नाकाम थियो ऐं ईंदड़ जेका असेंबली आहे उते असां जा जेके बि इहे मफ़ाद आहिनि उन्हनि जी केरु सुठे नमूने सां उन्हनि जी तहफ़ुज़ करे सघे थो उन लाइ असांखे पंहिंजा नुमाइंदा वरी बि उहे चूंडणु खपनि जिन मां कुझु न कुझु असांखे उमेदु ज़रूरु हुजे त उहे वञी असेंबलियुनि में असांजे लाइ असांजे माण्हुनि लाइ आवाम लाइ कुझु न कुझु किरदारु मुस्बत अदा कंदा ईंदड़ प्रोग्राम ताईं असांखे ॾींदव इजाज़त अला वही